अजे पिण ओता कुन में तालिब तमारी ने आदे सी उथी वया मड़ियूं मुँह मारी ने जेके जियो खे जियारी ने से लाहूती लॾे वया ओ मुंहिंजा अल्लाह अॼु हिन कब्रस्तान में लख सलवात पढ़ी थसे लख सलवात जे सदके साईं मरहूम साईं बाबा सनाउल्लाह मेमून साईं खे ऐं सनाउल्लाह साईं जा जेके बि मेमून क़रीब हिन कब्रस्तान में मदफन थियल आहिनि सभिनी खे जन्नतुल फिरदौस में आका करीम जो पड़ोस ग़ुलामी कचहरी पाड़ो नसीब फरमा ओ मौला अॼो को एहसान अल्लाह मेमून साहब जो मोहसिन अली मेमून साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा ओ मौला ए करीम एहसान अली साईं पंहिंजे बाबा जे ईसाले सवाब ख़ातिर लख सलवात सगोरी पढ़ाई आहे ओ मौला जंहिं जंहिं जा बि वॾड़ा हे फ़ानी दुनिया छॾे विया आहिनि उन औलादुनि खे इहा तौफ़ीक़ ॾे त पंहिंजे वॾड़नि जे सवाब ख़ातिर महबूब जी सलवात पढ़ाइनि ख़तमु कराइनि इहा दुआ ऐं ख़ैरु कनि इहा दुआ बि क़बूल फरमा एहसान अली मेमून साईं खे फराद अली मेमून साईं खे क़यामत ताईं आबाद फरमा पपन मेमून साईं खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा जेके साईं हे मंगर जी खवाया राहूजा साईं इन्हनि खे इन्हनि जे घर वारनि खे अमड़े न्याणियुनि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा एहसान अली जा जेके दोस्त आया इन्हनि खे इन्हनि जे घर वारनि बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा हिन चांडियो साईं खे हिन जे सभिनी घर वारनि खे अम्मा ज़ैनब जे सदके आबाद फरमा साईं गुलाम मोहम्मद सियाल साईं जा घर बचड़ा आबाद फरमा साईं गुलज़ार अली फुल पोटो साईं जो बेड़ो तार जेके असांजा साईं घोटकी वारा आहे बलोच लुंड साहब आया इन्हनि जूं कुल बीमारियूं परेशानियूं दूर फरमा साईं मौला गुलज़ार अली फुल पोटो साईं खे अल्लाह यार साईं खे जंहिं जंहिं दुआ जे लाइ चयो उन्हनि जो बेड़ो तार असांजे जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो खे सेहत ॾे ऐं वॾी हयाती अता फरमा साईं हाजी बाबा हाजी अल्लाह वधायो भंड साईं जा बच्चा घर आबाद फरमा मुंहिंजा अल्लाह अॼु जेके बि वेठा आहियूं असां सभिनी जो बेड़ो तार रब असांखे ज़िंदगी जे आख़िरी साह ताईं मरण घड़ीअ ताईं अली असगर जो वास्तो थी महबूब जी सलवात पढ़ण नसीब कजां ओ मौला महबूब जी सारी उम्मत खे फिरके वारियत खां बचा हे जेके साफ़ी नुमाइंदो एफएम जो वेठो आहे हाकिम अली रिंद बलोच साईं जा बच्चा घर आबाद फरमा असां सभिनी जो अॼु बेड़ो तार जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा एहसानुल्लाह मेमून साईं जे अम्मा जी जल खे अम्मी खे भेनरुनि जी जिलनि खे उन्हनि खे सेहत ॾे ऐं उन्हनि जे दिलनि जूं जाइज़ तमन्नाऊं मिठे मुहम्मद जे सदके पूरियूं फरमा फरादन साईं खे पुट जी औलाद अता फरमा अॼु असां सभिनी जो बेड़ो तार सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में हर मोमिन शिया सुन्नी जे घर में लख सलवातूं थियनि या दुआ क़बूल फरमा रब मुंहिंजी मदद फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा
इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी